जी बिल्कुल नाज़रीन, गुज़रियल ॾींहुं सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी। हूरा चाचड़ नाले हिकु नारी जेका सखर में प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो दाही रही हुई त घोटकी जे इलाइक़े आदिलपुर में उनखे मुबैना तौर ते गैंग रेप जो निशानो बणायो वियो आहे। उन वीडियो में नारी हूरा ज़ारो क़तार रोई रही हुई ऐं दाहूं करे रही हुई त उन सां इंसाफ़ कयो वञे। हूरा चाचड़ चईन माण्हुनि जा नाला खणी इहो दाही रही हुई त 4 माण्हू सुञातल ऐं हिकु नामालूम बुट ॿधल शख़्स जेको आहे उन खे ज़्यादती जो निशानो बणायो। ज़्यादती जो निशानो न बणायो बल्कि उन इहो बि इल्ज़ाम मढ़ियो त उनखे उनजे वालदेन साम्हूं ॾाढाई जो निशानो बणायो वियो। वीडियो एतिरी तेज़ी सां पूरे सिंध में वायरल थी जो DIG सखर ऐं SSP घोटकी बि नोटिस वठण ते मजबूर थी आहे। SSP घोटकी मोहम्मद अनवर खेतरान DSP घोटकी ऐं ॿियनि खे जी हिकु टीम ठाही ऐं उन पूरे मामले जी तहक़ीक़ात ऐं जांच करण जो हुकुम ॾिनो। वधीक इन मामले खे जॾहिं पूरे सिंध में वायरल थींदे ॾिठो वियो त मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं औरत जे तहफ़ुज़ वारियूं जेके तंज़ीमां आहिनि उहे बि मुतहरिक थी पियूं। अॼु जेको आहे सिंध सूबाई साथ जी चेयरपर्सन मैडम आयशा धारे जो बि उन ॻोठ पहुती ऐं मुतासिर नारी वटि पहुती। हिन हवाले सां नारी ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको आहे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। अचो त तव्हांखे ॿुधायूं। मां पंहिंजे गांव ते वई हुयमि, तक़रीबन 5 वॻे जो टाइम हो। मां पंहिंजे वालिदनि सां, पंहिंजो माउ पीउ गॾु हुया। मां ख़बर त न हुई, अचानक ईंदा जो अचदो ईंदा। तक़रीबन मां उते एकड़ जे फासले में गांव कयां थी, मुंहिंजा माउ पीउ एकड़ जे फासले में परे खड़ा आहिनि, मां वरी साइड खड़ी आहियां। अचानक ओचिदो अची मुंहिंजी ज़बरदस्ती करे मुंहिंजे बूथ ॿधी पंहिंजे देरे ते खणी विया आहिनि। 4 ॼणा आहिनि, शराफ़ जी 2 नशे में आहिनि। मतिलबु होश नथो अचे, न न्याणी जो ख़्यालु थिए नथो, न तरस अचे नथो, न माते रहम अचे नथो। उते वञी मुंहिंजा कपिड़ा लाथा अथऊं, सभिनी 4 ॼणनि पंजनि हे करे मां दां कयूं रड़ियूं कयूं। मुंहिंजा वालिदा आया आहिनि, मुंहिंजे वालिदनि ते मशीना रखियूं त उन्हनि जे साम्हूं मूंखे बेताब करे, मूंखे ज़लील करे, मुंहिंजी इज़त वार करे हे कयो अथऊं। फिर बि मां अला पा कयूं हे कयूं। मूंखे इंसाफ़ निसार चाचड़, मुश्ताक, अमीर, ज़मीर 5 ॼणो बुट सां उन पंहिंजो नालो नाहे खयो। इहे जवाबदार आहिनि, मां ॿुधायां थी। बाक़ी मूंखे ज़रूरु आहे, मूंखे इंसाफ़ मिलंदो। हे कंदो मां वई हुयमि आदिलपुर थाणे ते, मूंखे दरवाज़े कोई मोटाए छॾियो हुयो। मूंखे अंदरि न वञे, मां शर्म कया सब मेडिकल एॾो न वई हुयमि। मां पैसो बि न हुयो, हिकु वेलो खावां ॿियो विहां थी। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, असां जाइल न, असां हे कॾहिं माहौल ॾिठा बि आहिनि, जाया आहियूं न ॾिठा आहियूं। असांखे तञा कारवाई थिए, असांखे सज़ा खपे, असांखे हक़ खपे, असांखे बेहक़ बि न खपे। हिकिड़ी अनमेरिड छोकिरी उहा हिकिड़ी तकलीफ़ में रहे थी, ट्रामा में आहे, मेंटली ट्रामा में आहे ऐं उहा ॾाढी तकलीफ़ में आहे। हू पाण ॾुख में आहिनि। हीअ उनजो हिन वक़्तु उनजो 15 ॾींहं अॻु में रेप थियो आहे, न उनजी FIR थी आहे, न उनजो मेडिकल थियो आहे, कुझु बि न थियो आहे उनजो हिन वक़्तु ताईं। त असांजी डिमांड आहे त FIR थिए, उनजो इंसाफ़ थिए, उनजो मेडिकल थिए। ऐं असां उन्हनि सां गॾु आहियूं। मां हूरा सां पंहिंजो मिलण आई आहियां, उनजे वालिदेन सां मिलण आई आहियां ऐं मां SSP सां बि मिलंदसि। ऐं मुंहिंजी डिमांड इहा हूंदी त इंसाफ़ कयो वञे। जी अवां नारी जे वारसनि नारी जूं ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। नारी हिकु ई मुतालबो कयो आहे त ॾाढाई कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हिन हवाले सां आदिलपुर थाणे ते घोटकी पुलिस पारां केस बि दाख़िल थी चुको आहे। नारी जे वालिद पारां इहो केस दाख़िल कयो वियो आहे। ॾिसजे त इन केस में अॻिते छा थो थिए। हिन हवाले सां घोटकी पुलिस सां बि असांजी ॻाल्हि ॿोल अथई। घोटकी पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी रहिया आहियूं। जाफ़र शेख, सिंध वॉइस, घोटकी।